नफ्स जो कसम ऐं नफ्स के पैदा कंदड़ जो कसम नफ्स के सवारी दड़ जो कसम ये चाहिए यारा कसम खणी हाणे रब बयान थो करे फालहमा फुजूरहा व तक़वाहा अल्लाह से फरमाए तो जेको मावा के नफ्स ॾिनो आहे इन्ही नफ्स खे मां गुनाह सवाब जो इल्म ॾिनो आहे समझ ॾिनी आहे अवां जे गुनाह ऐं सवाब खे समझी भी सके तो अवां खे ॿोले ॿुधाईंदो गुनाह जे बारे में ॿुधाईंदो नेकीअ जे बारे में ॿुधाईंदो जॾहिं अवां ग़लति कमु कंदो अंदर नफ्स ॿोलींदो त ऐं इंसान तो ग़लति कमु कयो आहे पर जॾहिं भलो कमु कंदे इहो ई नफ्स अंदर में ॿोलींदो त तो कमु ॾाढो भलो कयो आहे ख़ुशी ॾियारींदो मूं अहिड़ो अवां खे नफ्स अता फरमायो आहे जेको अवां जो मोहताज आहे अवां नफ्स जा मोहताज न आहियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक उलमाए अहले सुन्नत फैज़े जहानिया शाह इंशाअल्लाह प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह पाक असांखे नफ्स जो मोहताज न रखियो आहे नफ्स असांजो मोहताज आहे जीअं मोबाइल फोन असांजो मोहताज आहे हाणे हालिया प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि कंदो पियो अचां त मोबाइल ॾिसो उन में सुठियूं ॻाल्हियूं बि आहिनि बुरियूं ॻाल्हियूं बि आहिनि पर बटन असांजे हथ में असांजे हथ में जहिड़ी शइ तव्हां ॾिसो अॻे हूंदी हुयूं सादियूं मोबाइल हाणे वरी टच निकिरी आहे टच अब ॾिठी अथव टच मोबाइल ऐं हिन बलूचिस्तान हुते धरार ठुप अनपढ़ियल वॾियूं मोबाइलूं हथनि में बंद ते वेठा आहिनि बसि सॼो ॾींहुं हीअ बेकार अचे न अचे पर इहो सदको असां अहिड़ियूं मोबाइलूं सिखी वियासीं फंक्शन सिखी वियासीं पर अफ़सोस असां गुस्ल जा फर्ज़ न सिखियासीं मैयत खे गुस्ल ॾियण न सिखियासीं प्यारा मुसलमान भाइयो नमाज न सिखियासीं सलाम जो तरीक़ो कोन सिखियासीं मुंहिंजे मुंहुं पे कयो त मोबाइल रेडियो टीवी टेप रिकॉर्ड वग़ैरह ये डेग वग़ैरह जेके निकिता आहिनि इहे असांजा मोहताज आहिनि असां इन्हनि जा मोहताज न आहियूं हींअर बकरीम जेको असांखे नफ्स ॾिनो आहे सो बि असांजो मोहताज आहे असीं हुन जा मोहताज न आहियूं अल्लाह सीधो फरमाए मूं अहिड़ो अव्हांखे नफ्स ॾिनो आहे पाक साफ़ सुथरो मूं अव्हांखे ॾिनो आहे हाणे अव्हां जे मथां आहे मां ॾिसण थो चाहियां कद अफ़लह मन ज़क्काहा अवां वॾा कामयाब थी वियो जे पंहिंजे नफ्स खे पाक रखियो गुनाहनि खां बचाई ख़वाहिशनि बुरी ख़्वाहिशनि खां पंहिंजे नफ्स खे बचाई नफ्स खे मुंहिंजा प्यारा हलाल हक़ जी रोज़ी खाराई अल्लाह पाक को फरमाए मूं वटि उहो कामयाब थी वियो उहो कामरान थी वियो जेको पंहिंजे नफ्स जे पुठियां न हलियो पंहिंजी तबियत ते न हलियो मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा जी शरीयत ते हलियो सुभान अल्लाह इन जी वज़ाहत थोड़ी देर खां बाद आज खिदमत में अर्ज़ कर अॻिते रब थो फरमाए वक़द ख़ाब मन युदस्सा
नाकाम थियो जे पंहिंजे नफ़्स खे गुनाह में ॿोड़े छॾियो नफ़्स जी पैरवी कई जीअं नफ़्स चाहियो तीअं कयो रब तो फरमायो त उहो बर्बाद थी उनखे कामयाबी कान मिलंदी दोस्तों दुआ कयो असांखे जेको नफ़्स मिलियो शान इन नफ़्स खे संभालण जी रब तौफ़ीक़ अता फरमाए खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला रब तो फरमाए त मूं दुनिया में अव्हांखे मोकिलियो ई इन जे लाइ त जेको मूं नफ़्स ॾिनो आहे इनखे सुधारे अचो इनखे लाइन सां लॻाए अचो इनखे नेक बनायो हिदायत तो फरमाते शिकारी शिकार जो पंजारो कल हिल मारायो अदा के वगो वरदो क्या कल पर मदो मारियो तुल जन बिरू मारियो बाठ में नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे गौसिया बेदे जहानिया शाह उलमाए सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो असां आया उन नफ़्स खे सीधे करण जे लाइ रब मोकिलियो आहे ॾिसां त केरु पंहिंजो नफ़्स पाक खणी थो अचे हाणे इहो नफ़्स ख़ुदा पाक असांजे वजूद में रखियो आहे हे असां वारो वजूद छा आहे अल्लाह पाक हिन पिंजरे हिन वजूद जी वज़ाहत फरमाई रब जो फरमाए सुभान अल्लाह मुखे इंजीर के वल जो कसम अदा इंजीर ॾिठो अथव से फ़कीर मोहम्मद उस्मान खां पुछो आम कोन ॾिठो हाँ वो डब्बन में हूंदो आहे या हे जेके असांजा पठान ॿाहिरि सुको मेवो खपाईंदा गाडन ते उन में जड़ तस्बीह रखी तस्बीह जे दाननि वांगुरु इहो एॾो फ़ाइदेमंद आहे जेकॾहिं माण्हू कई हिक मानी जे पुठियां ॿ दाणा खाई छॾे त पेट जी ख़राबी हुनखे कॾहिं बि कान थींदी इहो अंजीर में फ़ाइदो रखियल ॿिया बि फ़ाइदा खोड़न बवासीर बीमारी जे लाइ फ़ाइदेमंद आहे बवासीर ख़तमु कंदो आहे जेकॾहिं माण्हू राति जो पाणी में ॿोड़े सुबुह जो खाए प्यारा मुस्लमान भाइरो इहो अंजीर वण जंहिंजो रब क़स्म खयो आहे छाजे लाइ उलमाए किराम फरमाइनि था जॾहिं अल्लाह पाक आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां ॿाहिरि कढी दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो त लिबास बिहिश्ती बि वरितो वियो आदम अलैहिस्सलाम बिहिश्त खां ॿाहिरि आया त वणनि खे चयऊं वण मूंखे फल ॾियो फिलाने वण खे उन्हनि इनकार कयो असीं पंहिंजा फल तोखे कोन ॾींदासीं पोइ इंजीर जो वण इन सॾ कयो ऐं ख़ुदा जा पैगंबर आदम अलैहिस्सलाम जेके मामा खे पन खपनि मुंहुं मां कढो पंहिंजो जिस्म ढकियो आदम अलैहिस्सलाम उन्ही जा पन कढी पंहिंजे जिस्म खे ढकियो हाणे अल्लाह पाक फरमायो इंजीर तो आदम अलैहिस्सलाम खे पन छाजे लाइ ॾिना अर्ज़ कयईं मुंहिंजा मौला पोइ आदम अलैहिस्सलाम खे पन कोन ॾिना बल्कि आदम अलैहिस्सलाम जी पेशानीअ में तुंहिंजे मिठे महबूब जो नूर चमकी रहियो मां तुंहिंजे हबीब जे नूर खे सुञाणे तुंहिंजे महबूब जे नूर खे फल ॾिना सुभान अल्लाह जेको सारे जग में जान सारे जग में जान लेकिन सार थी विया अद मोहम्मद अची वियो
तो सारे जग में सारे जग में मोहम्मद चीलो बेड़ा पार किया कचो शम्स तारा बती छाहे फिरे मोहम्मद मिठे जी ना तेज कचले ओ चवा चैन तरफ चवा चैन तरफ से चमकार छीना अदम मोहम्मद अचीरो तेरा पार छीना जो सारे जग में जान सारे जग में जान सार छीना मोहम्मद अचीरो तेरा पार किया अल्लाह से फरमायो मुझे महबूब दे नूर खसरा दुआ मां तुझो कसम थो खा वदई तू ऐ मुखे ज़ैतून जो कसम ये घणा कसम थिया वो 11 अॻ में हाणे वरी जेके 4 ॿुधाया उन जा कसम थी विया वो तूर सीनी ऐ मुखे तूर सीना जबल जो कसम उलमाए इकराम बिलखुसूस हज़रत साईं अब्दुर रहमान शाफ़ई सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमाया था खुदा पाक तूर सीना जबल जो कसम इन्हीं जे करे खयो जो इन्हीं जबल में सुनी यारे खान हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म जी मिट्टी मौजूद हुई सुभान अल्लाह चलो सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह ना कर तकरार तू सा ना कर तकरार तू सा दद मेरा रंग भली हन दद मेरा रंग भली हन पर कौन चली दो पार होला हर भी अखिया अज आराम बदनी अखिया अज आराम नागन कर तकरार तुम सा सुभान अल्लाह खा खुड़ी थई तुझे हवाले पेट भरे वने पैजो पाले खा खुड़ी थई तुझे हवाले पेट भरे वने पैजो पाले आस पते वने परवा बिना है आस पते वने परवा बिना है पर कोई ते हटनवा नशा जो हराम ना गल कर तकरार तुम सा ना गल कर तकरार तुम सा दादा फेरा रंग फलियन दादा फेरा रंग फलियन पर कौन चली दो हार गुलाम हर भी अखिया अज आराम बदनी अखिया अज आराम नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे गौसिया फैज़े जहानिया शाह उलमाए सुन्नत नागा सासा चंगा तो ज्योति आयूं मुसाफिर तू मोटी नागा